अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो ऐं तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो सजाद मुसाफ़िर। सजाद मुसाफ़िर हिकु नौजवान आहे जेको जंहिंजो तालुक़ु ठुल सां आहे ऐं ॾाढी सुठी शाइरी बि कंदो आहे पाण। हुनजी तव्हां मयारी शाइरी ॾिसण जे लाइ ॿुधण जे लाइ सजाद मुसाफ़िर यूट्यूब चैनल आहे जेको इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं कमेंट्स बि ॾियो जीअं असांजा नौजवान अॻु भरा थियनि। हिन सोशल मीडिया जे दौर में असां पूरी दुनिया खे इहो ॿुधाए सघूं था त असांजा जेके नौजवान आहिनि सिंध जा उहे टैलेंटेड आहिनि ऐं पंहिंजो टैलेंट पूरी दुनिया में ॾेखारे सघनि था उहे। पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव ऐं शेयर कंदव। सब्सक्राइब करण सां फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो, जीअं ई नई वीडियो ईंदी सजाद मुसाफ़िर यूट्यूब चैनल ते त तव्हांजो नोटिफिकेशन अची वेंदो तव्हां ॾे। घंटीअ जो बटण जेको आहे उहो बि दॿाए छॾियो, आल लिखियलु हूंदो उनखे तव्हां क्लिक करे वेंदो त जेके बि हुनजा वीडियोज़ ईंदा मुस्तक़बिल में उहे तव्हां ताईं पहुची सघनि था। त इन करे पंहिंजे माण्हुनि खे सपोर्ट कयो, लाइक कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी।